असां हिन वक़्तु मौजूद आहियूं DHK अस्पताल में, जिथे हिन माई तबियत ख़राब थी, जेके डॉक्टराणी चयो त ॾींहुं राति जो छो था अचो तईं ॾींहं जो पंहिंजो इलाज करो। छा थियो अमा तव्हांखे? उल्टी जुलाब, साह में मुंझ। वो डॉक्टर तव्हांखे छा चयो? डॉक्टराणी चए थी कि राति जो बीमार छो था थियो, ॾींहं जो बीमार थियो। हाणे असीं हिन खां पुछूं त असांखे बीमार थियणो आहे या कोन्हे। पोइ तव्हांखे ॿाहिरि कढी छॾियो हुननि? पोइ लोस्पा हाणे वरियो ॿाहिरि कढी छॾियूं तव्हांखे? अरे तव्हांखे गॾु तव्हांजी छा थिए? मुंहिंजी मां आउं खणी आयसि अस्पताल के असांखे नोस्पा सुई लिखी ॾिनो, वधीक जो को बि मेडिसन या दवा कुझु बि कोन ॾिनो। ऐं पोइ वरी असांखे चऊं त तव्हां बीमार ॾींहुं और राति जो छो था थियो, ॾींहं जो नथा थियो। हाणे ॾींहं जो असीं कीअं बीमार थियूं, बीमारी पुछी थी अचे या डॉक्टर खे असीं ॿुधाईंदासीं ॾींहं जो बीमार थींदासीं, राति जो कोन थींदासीं। हीअ छा ओतारो खोलूं आहे, अस्पताल खोलूं आहे? मूंखे इहो जवाबु ॾियनि। वरी सुबुह जो मूंखे चवनि था MS खे अची दांहं ॾे। MS हिननि जी दांहं न ईंदो या हिननि खे ड्यूटी मां कढंदो? आख़िर छा कंदो MS हिननि खे? असांखे पंहिंजो हक़ खपे त सवलो खपे, अस्पताल सवली हलाइनि, न त पोइ हिन अस्पताल खे बंदि कयो वञे।